Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद सॼे मुल्क जे पुलिस ऑफिसर्स जूं डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट्स चेक करण जो हुकुम ॾेई छॾियो। IGs खे कूड़ियूं FIRs ऐं गैर ज़रूरी गिरफ़्तारियूं न करण जी बि हिदायत। चीफ जस्टिस जी सदारत में पुलिस सुधारनि बाबति कमेटी जे इजलास में जस्टिस उमर अता बंदियाल समूरनि IGs ऐं ॿियनि शिरकत कई। घरू सेक्रेटरी ऐं सूबाई सेक्रेटरीज़ खां पुलिस सुधारनि बाबति रिपोर्ट तलब। चीफ जस्टिस इहा बि हिदायत कई त पुलिस ऑफिसर्स सरकारी गाॾियुनि जो गैर ज़रूरी इस्तेमाल बंद कनि। PDM जी स्टेयरिंग कमेटी मार्च महीने में अणॼातल मुद्दे ताईं धरणो हलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास दौरान धरणे खे लॉन्ग मार्च जो नालो ॾियण जो फ़ैसिलो। लॉन्ग मार्च जी मंज़िल फैज़ाबाद हूंदी या डी चौक, फ़ैसिलो PDM जी प्लानिंग कमेटी कंदी। धरणे में सॼे मुल्क मां काफ़िला हिकु ई वक़्तु इस्लामाबाद में दाख़िल थींदा। स्टेयरिंग कमेटी फ़ैसिलो कयो त हुकूमत मार्च खे जिते रोकींदी उते धरणो हयो वेंदो। धरणे दौरान वॉशरूम, खाधे पीते समेत समूरा इंतज़ाम समूरनि जमातुनि जूं मक़ामी तंज़ीमूं कंदियूं। वो बाय इलेक्शंस की वजह से भी परेशान है, सेनेट इलेक्शंस की वजह से भी बहुत ही परेशान है कि हर इदारा को कंट्रोवर्शियल बना रहे हैं। किसी को हिम्मत नहीं होना चाहिए कि वो चोर दरवाजों से न्याजी को सेनेट में अक्सरियत दिलवाया जाए। अगर हुकूमत का अक्सरियत है तो फिर वो चोर दरवाजों से क्यों आना चाहते हैं? आमने सामने आए, मुकाबला करे, जमहूरी मुकाबला करे। उनके सारे मेंबर जानते हैं कि ये तो हुकूमत जा रही है। वो खुशी खुशी पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ आ रहे हैं। आप हमें टिकट दो, इंशाल्लाह ताला हम आपको वोट भी देंगे और आगे जाके आपके उम्मीदवार भी बनेंगे। जब हम मुतालबा करते हैं कि आईन के मुताबिक इलेक्शन करो, कानून के मुताबिक इलेक्शन करो, तो फिर ये वीडियोज आ जाते हैं मीडिया में। ये सब कुछ जमहूरियत के खिलाफ की साजिश है, सेनेट के इंतखाबात के खिलाफ की साजिश है। सारे के सारे जमहूरी कोर्ट हर इदारा को देख रहे हैं कि कौन सा इदारा जमहूरी किरदार अदा करेगा, कौन सा इदारा गैर जमहूरी किरदार अदा करेगा। हम सीक्रेट बैलेट के लिए भी तैयार है, हम ओपन बैलेट के लिए भी तैयार है। आप अपना तैयारी पकड़ो, इसलिए मार्च में मार्च होगा। ओपन बैलेट हुजे या गुजी वोटिंग, असां हर क़िस्म जी सेनेट इलेक्शन लाइ तैयार आहियूं। हुकूमत वटि अक्सरियत आहे त सेनेट में चोर दरवाज़े खां छो थी अचणु चाहे। हुकुमरान साम्हूं अचनि, जमहूरी तरीक़े सां मुक़ाबिलो कनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान नियाज़ी खे चोर दरवाज़े सां सेनेट में अक्सरियत ॾियारण जी केर बि हिम्मत न करे। हुकुमरान ज़िमनी चूंडुनि में एतिरो परेशान थी विया आहिनि जो सेनेट चूंडुनि खे तकरारी बणाइण लाइ इलेक्शन कमीशन ऐं सुप्रीम कोर्ट जे कुल्हनि ते बंदूक हलाइण घुरनि था। जमहूरी कुवतूं सेनेट चूंडुनि में धांधली करण न ॾींदियूं। हॉर्स ट्रेडिंग वारी वीडियो में PTI जो पैसो PTI अॻुवाणनि खे ॾिनो पियो वञे। कहिड़े मुंहं सां ओपोज़िशन ते इल्ज़ाम मड़ियो पियो वञे। इहा जमहूरियत ऐं सेनेट चूंडुनि ख़िलाफ़ साज़िश आहे। जमहूरी कुवतूं ॾिसी रहियूं आहिनि त कहिड़ो इदारो जमहूरी ऐं कहिड़ो इदारो गैर जमहूरी किरदार अदा कंदो। 2018 जी चूंडुनि में तारीख़ जी बदतरीन धांधली थी। पोलिंग स्टेशन्स जे अंदरि ऐं ॿाहिरि फ़ौजी ऑफिसर्स बि हारिया विया। उन वक़्तु पाण मुरादो नोटिस छो न वरितो वियो? नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी मीसाक जमहूरियत में सेनेट चूंडुनि लाइ गुझी वोटिंग जे तरीक़ेकार खे ख़तमु करण जो मुआहिदो कयो हो। अफ़सोस आहे जो ॿई जमातूं मुआहिदे तां फिरी वियूं। मीसाक जमहूरियत अञा मौजूदु आहे, पर उन ते सही कंदड़ पार्टियूं अमल नथियूं कनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स में चयो त ओपन बैलेट सां हॉर्स ट्रेडिंग ख़तमु थींदी या न, कुझु नथा चई सघूं। AG सिंध चयो त हॉर्स ट्रेडिंग जा सबूत कंहिं वटि बि न आहिनि। अदालत पाण खे सियासत खां मथां रखे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त आइन सियासी दस्तावेज़ आहे। आइन जी तशरीह वक़्तु अदालत सियासी कमु करे रही हूंदी आहे। सुप्रीम कोर्ट में सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस जे ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त वोट जी सीक्रेसी रुगो बैलेट बॉक्स ताईं हूंदी आहे। छा शिकायत जी सूरत में इलेक्शन कमीशन वोट जी सुञाणप करे सघे थी? AG सिंध चयो त इलेक्शन कमीशन ईअं नथी करे सघे। रेफरेंस से अॼु ॿीहर ॿुधणी थींदी।
सिंध हुकूमत वफ़ाक़ खां तेल ऐं गैस जी मद में वधीक रक़म ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबनि जी मुआशी सूरतहाल ख़राब आहे। वफ़ाक़ ऐं सूबनि इत्तिफ़ाक़ कयो आहे त मजमूई आमदनी खे वधाइजे त जीअं हिक ॿिए जे खीसनि ॾांहुं ॾिसणो न पवे। सूबनि में अहलियत न हुजण वारो तासुर दुरुस्त न आहे। इस्लामाबाद में क़ौमी मालियाती कमीशन जे इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ 2 सालनि खां NFC मां सिंध खे घटि रक़म ॾेई रहियो आहे। उम्मीद आहे त हिन भेरे जल्द NFC अवॉर्ड अची वेंदो। 10 क़ौमी मालियाती कमीशन जे पहिरें इजलास दौरान वफ़ाक़ ऐं सूबनि विच में TORs ते इत्तिफ़ाक़ न थियो। टैक्स वसीलनि जी सूबनि ॾांहुं मुंतक़िली समेत मुख़्तलिफ़ मामलनि लाइ कमेटी जोड़ी वियूं। इस्लामाबाद में यूसुफ रज़ा गीलानी सां मुक़ाबले लाइ मैदान ते ईंदड़ PTI उम्मीदवार हफ़ीज़ शेख जो जहांगीर तरीन सां राब्तो। ज़रियनि जो चवणु आहे त हफ़ीज़ शेख PTI अॻवान जहांगीर तरीन खां सेनेट चूंडनि में कामयाबी लाइ मदद घुरी वरिती। जहांगीर तरीन तरफ़ां हफ़ीज़ शेख खे मुकमल मदद जी ख़ातिरी। इस्लामाबाद में PDM जे गरियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इल्तिवा हेठि केसिस यूसुफ रज़ा गीलानी खे सेनेट इलेक्शन में हिसो वठण खां रोके नथा सघनि। कराची में PP उम्मीदवार फारूक H नाइक जा नामज़दगी काग़ज़ बि मंज़ूर। पंजाब में इलेक्शन कमीशन नवाज़ लीग उम्मीदवार परवेज़ रशीद जा नामज़दगी काग़ज़ रद्द करे छॾिया। इलेक्शन कमीशन इख़्तियारनि जो चवणु आहे त परवेज़ रशीद मथां पंजाब हाउस जूं 95 लख रुपयनि जूं रहतूं हुयूं। परवेज़ रशीद राहतुनि जी अदायगी बाबति सबूत पेश न करे सघियो। परवेज़ रशीद तरफ़ां नामज़दगी काग़ज़ रद्द थियण वारे फ़ैसिले खे इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज करण जो ऐलान। इलेक्शन कमीशन पेशावर में PTI जे उम्मीदवार शिबली फराज़ जा नामज़दगी फॉर्म्स मंज़ूर करे छॾिया। पंजाब मां नून लीग ऐं PTI जा ॿ सेनेटर्स बिना मुक़ाबले कामयाब। टेक्नोक्रेट वारनि सीटुनि ते PTI जो बैरिस्टर अली ज़फ़र ऐं नून लीग उम्मीदवार आज़म नज़ीर तारड़ कामयाब। औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते PTI उम्मीदवार डॉक्टर ज़रका ऐं नून लीग जी सादिया अब्बासी खे कामयाब करार ॾिनो वियो। पंजाब जे इलेक्शन कमिश्नर तस्दीक़ करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावडा जी मिटी शहरियत बाबति पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जा एतराज़ रद्द। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि लाइ PTI उम्मीदवार फैसल वावडा जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करे वरिता। PP अॻवान कादिर मंदोखेल ऐं नवाज़ लीग अॻवान निहाल हाशमी चयो आहे त इलेक्शन कमीशन असांजा एतराज़ ॿुधण बिना फैसल वावडा जा फॉर्म्स मंज़ूर करे छॾिया। फैसल वावडा मिटी शहरियत वारे केस बाबति ग़लति बयानी कई, पोइ बि संदसि फॉर्म्स बहाल कया विया। PTI उम्मीदवार सैफुल्ला अबड़ो ऐं GDA उम्मीदवार सदरुद्दीन शाह जा बि नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। मुत्तहिदा जे रऊफ़ सिद्दीकी ऐं ख़ज़र ज़ैदी जा फॉर्म रद्द। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां चीन जे सफ़ीर जी मुलाक़ात। ISPR मूजिबि मुलाक़ात में आर्मी चीफ कोरोना वैक्सीन जी फ़राहमी ते चीन जा थोरा वञा। मुख़्तलिफ़ आलमी फोरम्स ते पाकिस्तान जी हिमायत ते चीन जी वाखाण बि कई। हींअर असांखे फाइनली रिपोर्ट ही मिली आहे। DC कार्ड हाई प्रोफाइल केस आहे। तव्हां ॾिसो पिया नंढड़ी सां जेका नाजाइज़ी थी आहे, का रिपोर्ट कान्हे अथनि मेडिकल जी असांखे, ऐं न कोई असांखे ॿुधायो विया अथनि नंढड़ी सां न को मिलण पिया अचनि इहो ॻाल्हि। ऐं ॿियो हिन में जेका हिननि ऑब्ज़र्वेशन पंहिंजी लिखी आहे एग्ज़ामिनेशन में, त नंढड़ी खे का तकलीफ़ कान्हे का, ऐं नंढड़ी सही आहे। हिकिड़ो ईंदो ॿियो ईंदो डॉक्टर उहो कोन्हे, ॿियो ईंदो ॿियो कोन्हे, टियों ईंदो। वञो हा बसि वञो, हाणे वञो, तव्हांजो कमु थी वियो, हाणे वञो। दादू में वहशत जो निशानो बणिजी वियल 2 सालनि जी ॿारड़ी हिकु ॾींहं में कीअं ठीक थी वई। सिविल अस्पताल हैदराबाद जी इंतज़ामिया गुज़िरियल ॾींहुं नाज़ुक हालत में दाख़िल करायल मासूम ॿारड़ी खे डिस्चार्ज करे छॾियो। वारसनि जो हैदराबाद अस्पताल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। मुतासिर ॿारड़ी जे चाचे अब्दुल हकीम शाहानी चयो आहे त अस्पताल इंतज़ामिया नारवा सलूक रखियो। ॿारड़ी जो मुनासिब इलाज करण बदिरां खेसि डिस्चार्ज करे छॾियो। सिविल अस्पताल जे MS सिद्दीक पहोड़ जो चवणु आहे त लेडी डॉक्टर तरफ़ां ॿारड़ी जी हालत बहितर करार ॾियण बाद खेसि डिस्चार्ज कयो वियो आहे। ॿारड़ी खे रुगो इलाज लाइ अस्पताल आंदो वियो हो। ज़्यादती वाक़े बाबति दादू अस्पताल जी रिपोर्ट सां असांजो को बि वास्तो न आहे। ज़्यादती जे हवाले सां ॿारड़ी जा जुज़ा दादू अस्पताल में वरिता विया हुआ। हैदराबाद अस्पताल इंतज़ामिया तरफ़ां मुतासिर ॿारड़ी खे वधीक अस्पताल में रखण खां इनकार। ॿारड़ी ॿीहर दादू अस्पताल जे गाइनी वार्ड में दाख़िल।
पीरगोट जे अनाज मंडी पाड़े में 8 सालनि जी नींगरी सां मुबैना तौर ज़्यादती जी कोशिश। वारसनि मूजिबि नींगरी जी रड़ियुनि ते पाड़े वारा पहुता त जवाबदार हफ़ीज़ फरार थी वियो। ज़्यादती जी कोशिश जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो इत्तला मिलियो आहे। जांच करण सां गॾु जवाबदार जी ॻोल्हा कई थी वञे। हर जमाना है नूरी जो नूरी नजारो अज सुनो यकीन झर किनारो प्यार जा खत्म थी फसाना हर जमाना मशहूर शायर, ड्रामा नवीस, अदाकार, सदाकार ऐं मुसविर प्रोफेसर आशिक़ अरबाणी 77 सालनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। आशिक़ अरबाणी साह में तकलीफ़ सबबि सिविल अस्पताल हैदराबाद में दम ॾिनो। अॼु जनाज़े नमाज़ बाद सिंध यूनिवर्सिटी जे वर्कशॉप वारे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। 1943 में दादू में जन्म वठंदड़ आशिक़ अरबाणी केतिरनि ई ड्रामनि में अदाकारी जा जोहर ॾेखारण सां गॾु सिंधी तोड़े उर्दू में शाइरी कई ऐं गीत बि ॻाया। सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर तौर ज़िम्मेवारियूं बि निभायूं। सिंध हुकूमत खेसि लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड सां नवाज़ियो हो। सखर जे इलाइक़े बागड़जी में CTD जी कार्रवाई। हिकु दहशतगर्द खे गिरफ़्तार करण जी दावा। CTD मूजिबि दहशतगर्द असगर हुसैन खोखर कराची में रेंजर समेत केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइयुनि जो एतराफ़ कयो आहे। बंदिश पयल तंज़ीम सां वास्तो रखंदड़ दहशतगर्द वटां बारूदी मवाद हथायो आहे, जंहिं पाड़ेसरी मुल्क मां तरबियत हासिल करण जो बि एतराफ़ कयो। न्यू कराची वारे इलाइक़े मां हिकु औरत समेत 2 ॼणनि जा लाश। पुलिस वाक़े खे क़त्ल करार ॾेई जांच शुरू करे ॾिनी। SSP सेंट्रल मूजिबि 2 ॼणनि खे मथे में तेज़ धार औज़ार जा वार करे क़त्ल कयो वियो आहे। पौती शख़्स जी सुञाणप जमील नाले सां थी आहे। लॻे थो त औरत जमील जी ॿी घरवारी हुई। जांच कई थी वञे त खेनि कंहिं ऐं छो क़त्ल कयो। जरवार वेझो ॻोठु कोड़ो बोज़दार में खूह मां हथायल नारी शाहिदा बोज़दार खे गुटा ॾेई क़त्ल करण जी तस्दीक़। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। नारी जे वालिदेन इल्ज़ाम हयो आहे त न्याणी अरबा खां गुम हुई। खेसि मुड़ुसु एहसान ऐं ॾेर लेमो क़त्ल करण बाद लाश खूह में फिटो कयो। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऐं बाडलग ॻोठु गुंद शरीफ़ में नौजवान पारां पाण साड़े आपघात जी कोशिश। नाज़ुक हालत में लाड़काने खां पोइ कराची रेफर। डॉक्टर्स मूजिबि नौजवान राशिद सारियो जो 65% जिस्म मुतासिर थियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नौजवान अक्सर परेशान रहंदो हो। हतमी कारण मालूम न थियो।